सिंधीअ जे मायनाज़ साहित्यकार डॉक्टर जेठू लालवाणीअ खे हर को सुञाणे। हुन सिंधी साहित्य जे हर सन्फ़ ते कलम आज़माई कई आहे ऐं वॾी सफलता हासिल कई आहे। हुन जे रचनाउनि खे हर मञल साहित्यकार साराहियो आहे ऐं तव्हांखे हुन जा वीडियोस हुन बाबति ॻाल्हाईंदे, सेमिनारनि में पंहिंजा पेपर पढ़ंदे, चाहे यूट्यूब ते इंटरव्यूज़ जा लिंक्स तव्हां ॾिसी सघो था हर हंधि हर वेबसाइट ते। पर तव्हां ॾिसंदा हुन जे किताबनि जा तफ़सील, इनामनि जी लिस्ट, उन खां सवाइ केतिरनि ई माण्हुनि सां मुलाक़ात कयल फ़ोटा हुन जे वेबसाइट ते। वेबसाइट जो नालो आहे www.yetholalwani.com। अचो त पंहिंजे साहित्यकारनि खे सुञाणो। असांजा ई साहित्यकार आहिनि जेके ॿोलीअ खे संभाले वेठा आहिनि ऐं नौजवाननि खे अॻिते वधण जी हिकु राह ॾेखारे रहिया आहिनि। जेठो लालवाणी साहिबु हिकु वॾो नालो आहे असांजे सिंधी साहित्य में, जंहिंजे शेवाउनि जो ज़िक्र कंदे जे मां शुरूआति कंदसि त हीअ ॻाल्हि हिते ई पूरी थी वेंदी। त तव्हां वेबसाइट ते छा ॾिसंदा? सो तंहिंजे करे ज़रूरु विज़िट कयो हुननि जो वेबसाइट www.yetholalwani.com। अॼु असीं करे रहिया आहियूं हिन वेबसाइट जो उद्घाटन हिन नमूने सां। जय झूलेलाल साथियो, बेहद ख़ुशी ऐं फ़ख़्र जी ॻाल्हि आहे जो सिंधी पंहिंजे बुनियादी गुण मूजिबि वक़्त सां क़दम मिलाए हलण में आलमी सतह ते मशहूरु आहिनि। उन जो तमामु शानदार मिसाल आहे सिंधी अदबी संगत, जंहिंजी रूह रवां आहे असांजी प्यारी आशा चांद, सुंदरी ऐं उत्तम जी लाइक़ु सुपुत्री। अॼु हुननि डॉक्टर जेठे लालवाणीअ ते वेबसाइट इनाग्रेट करण जो, महूरत करण जो प्रोग्राम ठाहियो आहे। ॾाढी ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे। जेठो लालवाणी हिंद, सिंध ऐं दुनिया में मशहूरु सिंधी अदीब आहे ऐं लोक अदब में हुनजो तमामु घणो कमु कयल आहे। संदसि रुगो यूट्यूब ते रिकॉर्डिंग्स ॾिस, इंटरव्यूज़ ॾिस, सिंध जा इंटरव्यूज़ ॾिस त हुन जे क़द जी ख़बर पवे थी ऐं उन जे क़द सां प्यार करण ते दिलि बि थिए थी। मूं जेठे लालवाणीअ सां काफ़ी अॻु सुञाणप क़ाइमु कई हुईसीं, पर जेका गहराई थी उहा जॾहिं जेठे लालवाणीअ ते PhD कराई मूं अहमदाबाद जे ई डॉक्टर रोशन गोलाणीअ खे, तॾहिं मूंखे बि सॼी थीसिस में पढ़णो पियो जेठे लालवाणीअ जे हासिलातुनि जे लाइ, उन जे पर्सनैलिटी लाइ, अदबी ख़िज़मतुनि जे वास्ते। त मां पाण वाइड़ी थी वियसि ऐं मुंहिंजे मन में जेको रुगो सिक ऐं प्यारु हो उहो क़दुरु शनासीअ में बदिलजी वियो त जेठो केॾी ऊंची शख़्सियत आहे, केतिरा कम कया अथसि। अकेले जेठे एतिरो कमु कयो आहे जो कंहिं संस्थाऊं मिली बि न करे सघनि। त मां हिकु दफ़ो वरी डॉक्टर जेठे लालवाणीअ खे वाधायूं थी ॾियां, शुभकामनाऊं थी ॾियां। धणी खेसि 100 सालनि खां वधीक उमिरि ॾे, सघ ॾे ऐं कमु कंदो रहे सिंधियत लाइ। आशा चांद खे वाधायूं थी ॾियां, उनखे बि भॻवानु वॾी आर्जा बख़्शे जो डिजिटल मीडिया ज़रिए सिंधियत जी शेवा कंदी रहे। हुन तमामु घणा कम कया आहिनि, उन में हीअ हिकु कड़ी साराह लाइक़ु आहे, फ़ख़्र लाइक़ु आहे। सचपच तव्हां सभिनी खीरूं लहणियूं मुबारकूं मुबारकूं, वाधायूं वाधायूं। जय झूलेलाल। मां डॉक्टर रोशन गोलाणी, हिंद सिंध जे बर्ख अदीब डॉक्टर जेठे लालवाणी जे साहित्य में कुटुंब ऐं समाज ऐं लोक साहित्य ते थियल खोजना जे कम जो तनक़ीज़ी जाइज़ो विषय ते डॉक्टर कमला गोकलाणी जी रहबरीअ में PhD कई। सिंधी साहित्य, संस्कृति, भाषा के विकास में जिन लेखकनि लेखिकाउनि क्रियाशील रही सिंधी साहित्य जो मयार ऊंचो रखियो आहे, उन्हनि खे
बुलंदियुनि ते पहुचायो आहे, नओं मथां मुक़ाम ॾिनो आहे ऐं जिन पंहिंजे कलम सां भाषा सिंधियत जी शेवा कई आहे, सभ सां मुहबत प्यार कयो आहे, तोड़े लेखकनि कलाकारनि खे उत्साह ॾींदड़ तोड़ रहनुमा रहिया आहिनि, उन्हनि महान शख़्सियतुनि में डॉक्टर ॼेठे लालवाणी जो कार्य ऐं अदब अहम जाइ वालारे थो। डॉक्टर ॼेठे लालवाणी जे लिखणनि, साहित्यिक ऐं खोजनात्मक तख़लीक़नि खे पिणु सिंधी अदब में फ़ख्र सां रखी सघिजे थो। लालवाणी आला दर्जे जो नाटककार, मजमून नवीस, कहाणीकार, बाल साहित्य जो रचनाकार, खोजनी, संपादक, आलोचक, तर्जमान त आहे ई, पर उन सां गॾु हू लोक साहित्य जो गहरो अभ्यासु पिणु आहे। लालवाणी जूं रचनाऊं जीवन, ज्ञान ऐं विज्ञान जी ॼाण ॾींदड़ सां गॾु भिन्न भिन्न खेत्रनि जी अनुभूतियुनि जो सरसार आहे। सिंधी अदब में तख़लीक़ी साहित्यकार त तमामु घणा ई आहिनि, पर लोक साहित्य ते सो बि वरी सिंधी लोक अदब ते कमु कंदड़, खोज कार्य कंदड़ आङुरियुनि ते ॻण जेतिरा मस आहिनि। जय झूलेलाल। ॼेठे लालवाणीअ खे जेकॾहिं हिक ई लफ़्ज़ में बयानु कजे त उहा आहे डेडिकेशन। हू सिंधी ॿोली, सिंधी साहित्य ऐं सिंधी कल्चर ॾांहुं सॼी ज़िंदगी समर्पित रहियो आहे। हुन शुरूआत त स्टेज सां कई एक्टिंग कंदे, पर पोइ अॻिते हुन केतिरनि ई सनफ़ुनि में किताब लिखिया ऐं ॿनीअ जे लोकगीतनि खे खणी करे हिन डॉक्टरेट हासिलु कई। ऐं हीउ हिकिड़ो ई शख़्स आहे मुंहिंजे ख़्याल में जंहिंजे ज़िंदह हूंदे उन ते PhD कई वई आहे, जंहिं लाइ मां ॼेठे लालवाणीअ खे मुबारक थो ॾियां ऐं ही हर कंहिं हिसाब सां सिंधी सपूत आहे जंहिं ते असां सभिनी खे फ़ख्रु आहे।